परियुनि जी दुनिया में राणी परी जो वॾो राज हुजे ऐं राणी परी जी हिकु शहज़ादी परी हुजे, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत धीउ शहज़ादी परी हुजे। हाणे हिकु चकर शहज़ादी परी चवणु लॻी राणी परी संदसि माउ खे त अमां मूंखे इजाज़त ॾे, ऐं वञा थी धरती ते उते जा नज़ारा ॾिसी अचां ऐं घुमी ऐं फिरी अचां। त हाणे राणी परी चवणु लॻी पंहिंजी धीउ शहज़ादी परी खे त अमां तूं न वञु, धरती जा माण्हू ॾाढा ॾुखिया ऐं ॾींगा आहिनि, मतां तूं कंहिंजे वर चढ़ी वञी ऐं तोखे केरु क़ैद करे छॾींदो, तूं न वञु घुमण जे लाइ। त शहज़ादी परी ज़िद करणु लॻी ऐं पंहिंजी माउ खे चवणु लॻी त न, धरती ते आउं वेंदसि ऐं ज़रूरु वेंदसि घुमण जे लाइ, छो त उते जा नज़ारा तमामु भला आहिनि। त हाणे राणी परी चवणु लॻी त तूं जे अगरि धरती ते वेंदे, अलाह न ख़ासि को माण्हू तोखे गॾिजी वञे या तोखे ॾिसी वञे, या को देव या का ॾाइण जे अगरि तोखे गॾिजी वञे, तोखे ॾिसी वञे, मतां तोखे क़ैद करे छॾे, जे अगरि तोखे कुझु थी वियो त मुंहिंजो तोखां सवाइ ॿियो केर बि कोन्हे, कुझु बि कोन्हे, ऐं केॾांहुं वेंदसि, तूं ज़िद खे छॾ ऐं न वञु। नेठि राणी परी पंहिंजी धीउ शहज़ादी परी खे न छॾियो ऐं चवणु लॻी त तूं न वञिजांइ उते घुमण जे लाइ, सख़्तु मना करे छॾियो। ऐं राणी परी पंहिंजी जेके दासियूं, जेके नौकराणियूं हुयूं, उन्हनि खे चवणु लॻी त शहज़ादी परी ते नज़र रखिजो, मतां हली वञे। हाणे नेठि राणी परी एतिरो कुझु चयो पंहिंजी धीउ शहज़ादी परी खे। शहज़ादी परी त न वई घुमण जे लाइ, ऐं पोइ शहज़ादी परी ज़िद जी पकी छा कयो जो न खाए न पीए, कावड़ियो वेठी हुजे। त हाणे नेठि सुबुह खां अची शाम थी, न खाधो न पीतो। हाणे उहे दासियूं, उहे नौकराणियूं जेके राणी परी जूं हुयूं, सिधो आयूं राणी परी वटि ऐं राणी परी खे चवणु लॻियूं त शहज़ादी परी न ई कुझु खाधो आहे, न ई कुझु पीतो आहे, सफ़ा कावड़ियो वेठी आहे। त हाणे नेठि राणी परी आई संदसि धीउ शहज़ादी परी वटि ऐं चवणु लॻी त तूं बाबा मानी वग़ैरह खा, तूं नाराज़ छो आहीं? त शहज़ादी परी चवणु लॻी त जे तूं मूंखे इजाज़त न ॾींदे, मूंखे मोकल न ॾींदे, सुधो आउं न खाईंदसि न पींदसि। मूंखे शौक़ु थियो आहे उते धरती ते घुमण जे लाइ, ऐं तूं मूंखे छॾे नथी। त हाणे नेठि राणी परी मजबूर थी वई ऐं चवणु लॻी पंहिंजी धीउ शहज़ादी परी खे त भले तूं ज़िद करें थी त पोइ सुबुह जो हली वञिजां ऐं घुमी फिरी अचिजांइ, ख़्यालु कजांइ, मतां को तोखे ॾिसी न वठे, पंहिंजा नज़ारा उते ॾिसी ज़मीन जा, धरती जा घुमी फिरी ऐं वरी मोटी अचिजांइ। त हाणे हिते शहज़ादी परी ॾाढी ख़ुशि थी ऐं चवणु लॻी संदसि माउ खे, राणी खे चवणु लॻी त अमां तूं बेशक मुंहिंजी सची माउ आहीं। नेठि मूं थोरी घणी कावड़ कई ऐं तूं हारिजी वएं ऐं तो मुंहिंजी ज़िद खे पूरो कयो। त राणी परी चवणु लॻी त अमां ज़िद जी ॻाल्हि न आहे, पर हाणे मसइलो इहो आहे जो तूं हरभरू ज़िद करियो वेहो रहीं थी, मुंहिंजे लाइ सभु कुझु तूं आहीं। त हाणे शहज़ादी परी चवणु लॻी पंहिंजी राणी माउ खे त तूं परेशान न थी, कुझु बि न थींदो। हाणे होॾां खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो ऐं शहज़ादी परी निकिती घुमण जे लाइ, हाणे आई धरती ते, धरती जा नज़ारा जॾहिं ॾिठी ऐं घुमणु फिरणु लॻी, तलाउ, नदियूं, वण टिण, गुल, बाग़ पार्क जेके हुआसीं, धरती जा नज़ारा, सो उते घुमी फिरी सॼो उते पखी पखण वग़ैरह जानवर झंग में तमामु हसीन ख़ूबसूरत नज़ारा हुजनि। जीअं माण्हू घुमण जे हिसाब सां वेंदो आहे त केॾा ख़ूबसूरत नज़ारा इंसान खे लॻंदा आहिनि, ऐं हू त परियूं आहिनि, जेको परियुनि जी दुनिया में अहिड़ो कुझु हूंदो कोन्हे। पोइ उहा शहज़ादी परी उतां घुमियो फिरियो ऐं वरी वापसी पंहिंजी परियुनि जी दुनिया में हलियो वेंदी हुई। हाणे नेठि ईअं लॻातार ईअं करणु लॻी त हाणे नेठि उन इलाइक़े में हिकिड़ी ॾाइण रहंदी हुई। त ॾाइण हिकु चकर सोचणु लॻी त हाणे हिते माण्हू खाई खाई मरी वई आहियां, को अहिड़ो धकु जांचां, को अहिड़ो बुल जांचां जिथे वञी को अहिड़ो मुंहिंजो सुकून वारो सुठो राज वारो कमु मुंहिंजो थिए। हाणे उहा ॾाइण एतिरो कुझु दिलि में चवणु लॻी। हाणे होॾां खैरनि जो परियुनि जी दुनिया मां उहा शहज़ादी परी आई उते घुमण जे लाइ उन झंग, उन धरती ते, त कुदरत सां उते का उहा ॾाइण का अची पुॻी। त हाणे उन ॾाइण जी नज़र उन शहज़ादी परी ते पहुची वई। शहज़ादी परी छा कयो जो पंहिंजा पर वग़ैरह, छड़ियूं वग़ैरह जेके जादुई हुयूं, सो पासे में रखी ऐं कपिड़ा वग़ैरह लाहे उन तलाउ हिकिड़ो हुजे, हिकिड़ी नदी हुजे, उन में विझणु लॻी। त हाणे कुदरत सां ॾाइण जी नज़र उन परी ते पहुची वई। ॾाइण सोचियो, दिलि में ख़्यालु कयो त अॼु परी मुंहिंजे बुल ते चढ़ी आहे, वाजी हथु मूंखे आई आहे, छो न वञी इनखे आऊं झलियां
ऐं इन खे क़ैद करियां ऐं पोइ हिननि जी दुनिया में वञी उते आउं राज कंदसि। हाणे इहो मौक़ो मुंहिंजे लाइ भलो आहे। त हाणे नेठि उहा ॾाइण सिधो आई उन परी वटि। परी जी उहा छड़ी जेका जादू जी लठ चइजे उहा खईं, परी जा पर खयां ॾाइण। त हिते उहा शहज़ादी परी ॾिसी वई ऐं उनखे ख़ौफ़ अची थियो, अची डपु थियो उन ॾाइण खां। त ॾाइण चवणु लॻी उन शहज़ादी परी खे त हाणे तूं मुंहिंजे वर ते चढ़ी वई ऐं तोखे आउं कॾहिं न छॾींदसि। हाणे तूं मूं वटि क़ैद आहीं, तुंहिंजी जादुई छड़ी मूं वटि आहे, इन खां सवाइ तूं वञी नथी सघें। हाणे ॿाहिरि निकर, कपिड़ा पा ऐं जीअं कुझु आउं चवां ईअं ई कर। त हाणे उहा शहज़ादी परी मजबूर थी वई ऐं दिलि में सोचणु लॻी ऐं चवणु लॻी त वाक़ई मुंहिंजी माउ सच चवंदी हुई त धरती जा माण्हू ॾुखिया ऐं ॾींगा आहिनि। अॼु आउं नेठि इन ॾाइण जे वर चढ़ी वियसि। त हाणे उन ॾाइण जो भाॻ वरियो ऐं पुछा करणु लॻी शहज़ादी परी खां त तूं केरु ऐं छा आहीं, उनजे बारे में हक़ीक़त पुछा करणु लॻी। त हाणे नेठि शहज़ादी परी सॼी हक़ीक़त करे उन ॾाइण खे ॿुधाई। त ॾाइण सोचणु लॻी दिलि में त वाजो मौक़ो आहे हिन परी खे पंहिंजे कब्ज़े में आणे हिन शहज़ादी परी खे, छो न उन राणी परी जो जेको राज आहे उनखे आउं वञी संभालियां। हाणे पोइ उहो परियुनि जी दुनिया मूं वटि थी वेंदी ऐं उन ते आउं राज कंदसि। छो न इन खे कब्ज़े में करियां, हिन खे वठी वञा हिन परियुनि जी दुनिया में, ही मूंखे वठी हलंदी उते, बाक़ी जेको थींदो सो उते आउं करे वठंदसि। त हाणे नेठि उहा ॾाइण चवणु लॻी उन शहज़ादी परी खे त तूं हल, तुंहिंजी परियुनि जी दुनिया में मूंखे वठी हल। त शहज़ादी परी चवणु लॻी उन ॾाइण खे त न, तोखे आउं कोन वठी हलंदसि। त हिते उहा ॾाइण चवणु लॻी उन परी खे, जेका शहज़ादी परी हुजे, चवणु लॻी त जे अगरि तूं मूंखे न वठी हलंदे त तोखे आउं हिते ख़तमु करे ऐं मारे छॾींदसि, धमकी ॾियणु लॻी। हाणे शहज़ादी परी खे थियो अची डपु। शहज़ादी परी चवणु लॻी उन ॾाइण खे त मूंखे कुझु न कजां, तोखे आउं वठियो थी हलां असांजी दुनिया में। त हाणे नेठि उहा शहज़ादी परी उन ॾाइण खे वठी सिधो आई उन परियुनि जी दुनिया में। हाणे उहा ॾाइण उन शहज़ादी परी खे क़ाबू करियो अचे, क़ाबू झलियो अचे, सिधो आई उन राणी परी जे महल में। जॾहिं राणी परी ॾिठो संदसि धीउ शहज़ादी खे तइजब में पइजी वई ऐं ॾिठी ॾाइण खे, हैरान थी वई ऐं चवणु लॻी शहज़ादी परी खे त हीउ छा आहे। त हिते शहज़ादी परी सॼी हक़ीक़त करे उन राणी परी खे ॿुधाई ऐं ॾाइण चवणु लॻी उन राणी परी खे त हाणे तो घणी राज कयो, घणी हिन परियुनि जी दुनिया ते हुकूमत कई, हाणे जेको कुझु आउं चवां थी उहो कर, जे अगरि न कई त तुंहिंजी शहज़ादी परी खे आउं मारे ख़तमु करे छॾींदसि। त हिते उहा राणी परी चवणु लॻी त मुंहिंजी धीउ शहज़ादी खे कुझु न कजां, जेको तूं चवें थी उहो आउं करण जे लाइ तयारु आहियां। त हाणे नेठि उहा ॾाइण चवणु लॻी उन राणी परी खे त तुंहिंजी इहा जादुई जेका लठ आहे, जंहिंमें सभु ताक़तूं आहिनि, जंहिंजे वसीले, जंहिंजे ज़रिए तूं हिन परियुनि जी दुनिया ते राज बि करें ऐं इहो तुंहिंजे मथे ते जेको ताज पातो पियो आहे इहो बि मूंखे ॾे ऐं ही जादुई लठ इहा बि मूंखे ॾे, जेका तुंहिंजूं हिन में ताक़तूं आहिनि। सो हाणे उहा राणी परी मजबूर थी वई। हाणे करे त आख़िर छा करे। हाणे इहे शयूं ॾाइण खे ॾे थी त सॼो परियुनि जी दुनिया ग़लति हथ में हलियो थी वञे। हाणे मजबूर थी वई, हिकु तरफ़ परियुनि जी दुनिया, परियुनि जा जेके मखलूक, जेके माण्हू, उन्हनि जी फ़िकर ऐं ॿियो अॻियां संदसि शहज़ादी धीउ जी फ़िकर। हाणे करे त छा करे, परेशान थी वई। नेठि अखियूं पूरे उहो ताज, उहा जादुई जेका लठ हुई सा ॾिनी ॾाइण खे। ॾाइण जॾहिं इहे शयूं खयूं, ताज पातई, लठ खईं, हाणे उन ॾाइण जी जेको हुकूमत थी वई उन परियुनि जी दुनिया में। हाणे उहा थी वई ॾाइण परी। जॾहिं ॾाइण परी थी वई त सभु ताक़तूं उन वटि अची वियूं। हाणे उन ॾाइण परी छा कयो जो उन राणी परी खे सफ़ा हिकिड़ो माना पीरसन ठाहे छॾी। तमामु सही हुई, जेका ख़ूबसूरत राणी परी हुजे उनखे पीरसन करे छॾी ऐं पंहिंजा हुकुम हलाइण लॻी ऐं उन राणी परी खे चवणु लॻी त फिलाणे हंधि हली वञ हिन परियुनि जी दुनिया में, उते ई अलॻि तूं वेह, हिन महल में कॾहिं बि ॾिसण में मूंखे न अचिजांइ। हीअ जेका राणी परी हुआ सा थी वई पीरसन ऐं चवणु लॻी ॾाइण परी त हाणे जेका बि तुंहिंजूं दासियूं, नौकराणियूं, जेके बि सभु आहिनि, हाणे मुंहिंजे हुकम ते हलंदियूं। ऐं हिते उन राणी खे जेको आहे सो हिन जेका राणी परी हुई उनखे ॾाइण पीरसन बणाए छॾियो, माना पोड़ी औरत करे छॾियो। हाणे पंहिंजे वस में न हुजे, मिड़ी पई हले।
हाणे हिते उहा ॾाइण परी चवणु लॻी उन खे त तुंहिंजी धीउ शहज़ादी परी हिन खे आउं कुझु करियां नथी। हाणे हीअ अॼु खां ॿीहर मूं वटि नौकराणी थी दासी थी रहंदी, जे अगरि न त आउं हिन खे मारे छॾींदसि। त हिते शहज़ादी परी चवणु लॻी त आउं नौकराणी ऐं दासी हाणे तो वटि न थींदसि। त हिते धमकी ॾियणु लॻी, ॾाइण परी चवणु लॻी उन शहज़ादी परी खे धमकी ॾियणु लॻी, जे अगरि तूं मुंहिंजो हुकुम न मञंदे, मुंहिंजो चयो न मञंदे, आउं अॻे ई ताक़तनि में आहियां। जे अगरि न मञी त तुंहिंजी माउ खे आउं हिते मारे ऐं ख़तमु कंदसि। हाणे उहा शहज़ादी परी वीचारी मजबूर थी वई, चवणु लॻी त भले ठीकु आहे, मुंहिंजी माउ खे कुझु न कजांइ, जेको कुझु चवंदे तो वटि आउं उहो थी रहंदसि। तूं चवें थी त आउं तो वटि दासी थी रहां, तुंहिंजी नौकराणी थी रहां ऐं तुंहिंजा कमकार करियां, त मूंखे इहो मंज़ूरु आहे। हाणे उहा शहज़ादी परी जी हुकूमत ख़तमु, राणी परी जी हुकूमत ख़तमु। हाणे उते हुकूमत थी वई उन ॾाइण परी जी। हाणे ॾाइण परी वटि जॾहिं इहे शयूं अची वियूं, ताक़त अची वई, हाणे हू तमामु ताक़तवर थी वई। त हाणे नेठि ॾाइण परी हिकु चकर सोचणु लॻी ऐं चवणु लॻी त हाणे छा करियां, ही जादुई लठ जेका मूं वटि आहे, हीउ जेको ताज मूं वटि आहे, हाणे हिन खे कंहिं अहिड़ी जॻह ते महफ़ूज़ करे छॾियां, अहिड़ी जॻह ते रखी छॾियां जो हिन खे केर बि न पुॼे, ऐं अहिड़ो हिसाबु करे छॾियां त का परी वग़ैरह, का मखलूक वग़ैरह परियुनि जी जेका आहे सो हिन वटि न पुॼे। ऐं परियूं जे अगरि पुॼियूं इन खे खणी वियूं त हर शइ उन जे वस में थी वेंदी। हिन खे सिर्फ़ु इंसान ई खणी सघंदो, बाक़ी ॿियो हिन खे परियूं वग़ैरह न खणी सघंदियूं। ऐं ॾाइण परी चवणु लॻी त हाणे को इंसान वग़ैरह त हिन परियुनि जी दुनिया में त ईंदो कोन जो इहे शयूं खणे। सो ॾाइण परी छा कयो कि अहिड़ी जॻह ते उहो ताज जेको राणी परी जो हो ऐं उहा जादुई लठ जंहिंमें चइजे जंहिंजी राणी परी जी ताक़तूं हूंदियूं हुयूं, हाणे उहे शयूं सभु ॾाइण परी पंहिंजे वस में आणे छॾियूं ऐं इहे शयूं वञी अहिड़ी जॻह ते क़ाबू करे लिकाए माना उते दफ़न कराए छॾी। हाणे हिकु चकर शहज़ादी परी सो वीचारियूं अलॻि रहंदियूं हुयूं उन जे महल में, जहाँ शहज़ादी परी ऐं उन जी माउ राणी परी पीरसन हुजे। हाणे उहे उते रहणु लॻियूं ऐं सोचणु लॻियूं त हाणे छा कजे। हाणे इहो ताज ऐं इहो जादुई लठ उन ॾाइण खां कीअं फुरिजे। जे अगरि इहे पंहिंजे हथ में लॻी वञनि, माउ धीअरूं ॿई पाण में चवणु लॻियूं त जे अगरि इहे पंहिंजे हथ में लॻी वञनि त इहा ॾाइण ख़तमु थी वेंदी, ॾाइण खे पाण ख़तमु करे छॾींदासीं जे अगरि पंहिंजे हथ में इहे शयूं अची वञनि। त हाणे उहा ख़बर हितां हुतां ॿियनि परियुनि खां अची उन राणी परी खे पई त उहे ॾाइण परी हिकु अहिड़ी जॻह ते लिकाए छॾियूं आहिनि, उते सिर्फ़ु इंसान खां सवाइ ॿियो केर बि उते पहुची न सघंदो। हाणे हिते उहा शहज़ादी परी सोचणु लॻी, उहा राणी परी सोचणु लॻी त हाणे उते इंसान खां सवाइ केरु पुॼी कोन सघंदो, हिते त को इंसानु आहे कोन, ज़ाहिरी ॻाल्हि आहे धरती खां को इंसानु अचे थो, उतां त को इंसानु अची नथो सघे। त नेठि राणी परी परेशान थी वई, मजबूर थी वई ऐं अची पंहिंजी धीउ शहज़ादी परी खे चवणु लॻी त मूं तोखे केतिरो दफ़ा मना कई हुई त तूं धरती ते न वञु, तूं धरती ते न वञु, नेठि तो मुंहिंजी हिकु न ॿुधी धरती ते वेह ऐं इहा मुसीबत ॾाइण परी खणी आहे। हाणे ॾाइण परी तबाही करे छॾी आहे हिते। त हाणे हिते शहज़ादी परी चवणु लॻी संदसि माउ खे, राणी परी खे चवणु लॻी त अम्मा मूंखे माफ़ु कर, मूंखे न ख़बर हुई, आउं पंहिंजी ज़िद में अची वियसि ऐं इहो ग़लती वारो कमु थी वियो, अॼु खां ॿीहर कॾहिं बि ज़िंदगी में अहिड़ो ग़लती वारो कमु न कंदसि। त हाणे नेठि हिकु चकर ॾाइण परी सोचणु लॻी ऐं दिलि में चवणु लॻी त हाणे काफ़ी टाइम थी वियो आहे हिन परियुनि जी दुनिया में रहां पई, राज बि करियां, छो न वञा हाणे धरती ते कुझु घुमी फिरी अचां। सो हाणे उन ॾाइण परी उन शहज़ादी परी खे चवणु लॻी हाणे उहा दासी हुजे, दासी जो कमु कंदड़ हुजे। सो उते उनखे चवणु लॻी उहा ॾाइण परी उन शहज़ादी परी खे त तूं हल मूंसां गॾु, ऐं ॿी परी खे बि चवणु लॻी त अमी ॿई हलो मूंसां गॾु धरती ते ऐं उते जा नज़ारा घुमी फिरी ॾिसी पोइ वरी ईंदासीं। सो हाणे उहे शहज़ादी परी ऐं ॿी परी हुकम जूं ग़ुलाम सो उन ॾाइण परी सां गॾु आयूं उन धरती ते। ॾाइण परी जी नज़र पइजी वई हिकु तलाउ ते ऐं उहा ॾाइण परी उते आई उन तलाउ ते ऐं पाण लॻी उते वेझणु। हाणे ॿिन्ही शहज़ादी परी ऐं ॿी जेका परी हुजे उन्हनि खे चवणु लॻी त अमी जांच वग़ैरह करियो, ऐं हिते वेझां थी ऐं घुमां फिरां थी, केॾो न हसीन ऐं ख़ूबसूरत तलाउ आहे। हाणे उहा ॾाइण परी उन में वेझणु लॻी ऐं उहा दासी
ऐं ॿी परी शहज़ादी जेका हुई सो हिते हुते नज़र रखणु लॻियूं त मतां को अहिड़ो माण्हू वग़ैरह ॾिसी न वञे ऐं अची न वञे। हाणे नेठि लगातार ॾाइण परी अची हिरी उन तलाउ ते ऐं रोज़ु उन ॿिनि परियुनि सां गॾु शहज़ादी परी ऐं जेका ॿी परी हुजे उन सां गॾु उन तलाउ ते रोज़ु व्यंजन जे लाइ घुमण जे लाइ उते ईंदियूं रहंदियूं हुयूं। त हाणे हेॾां ॿिए पासे हिकु ग़रीब काठियार छोकिरो सो उहो काठियूं वढण जे लाइ उन झंग में ईंदो हुयो ऐं रोज़ु काठियूं वग़ैरह वढियो ऐं उतां पंहिंजो पेट गुज़र पंहिंजो जान हलाईंदो हो। त हाणे हिकु चकर ॾाइण परी चवणु लॻी उन शहज़ादी परी खे त हल अॼु पाण हलूं था वरी धरती ते। त हाणे हिते उहा शहज़ादी परी चवणु लॻी उन ॾाइण परी खे त अॼु मुंहिंजी तबियत सही न आहे, आउं नथी हलां ऐं ॿी परी खे वठी वञु। त हिते उहा ॾाइण परी चवणु लॻी त हले थी या आउं तुंहिंजी माउ खे तबाह ऐं बर्बादु करियां ऐं उनखे मारियां ऐं ख़तमु करे छॾियां। त हिते शहज़ादी परी अची उन ॾाइण परी वञा फाथी ऐं चवणु लॻी त मुंहिंजी माउ खे कुझु न कजां, आउं तोसां गॾु हलां थी। हालांकि उन शहज़ादी परी जी तबियत ख़राबु हुजे ऐं शहज़ादी परी चवणु लॻी ॾाइण परी खे त मुंहिंजी माउ खे कुझु न कजां, तोसां गॾु हलां थी, छो जो हुते काड़ो गर्मी वग़ैरह जाम आहे, तूं त सुकून सां उन पाणी में वञी ऐं घुमे थी फिरे थी, पाणी में वेठी आहीं ऐं असांखे हुते काड़ो लॻे थो, तबियत ख़राबु थियो वञे, मुंहिंजी तबियत ख़राबु आहे अॻे ई, हाणे तूं चवें थी मुंहिंजी माउ खे कुझु न कजां, तोसां गॾु हलां थी। हाणे उहा ॾाइण परी ऐं उहा शहज़ादी परी ऐं ॿी परी गॾु हुजे। हाणे उहे टई ॼणियूं सिधो आयूं उन तलाउ ते। हाणे उहा ॾाइण परी त उन तलाउ में ढरी वेझणु लॻी। हाणे हिकिड़ी परी जांच वग़ैरह करणु लॻी त ॿी शहज़ादी परी हिते हुते जांच करणु लॻी। त हाणे शहज़ादी परी जी अचानक तबियत ख़राबु थियणु लॻी, सो अची हेॾां होॾां थिड़णु लॻी। काफ़ी परे थिड़ी नेठि वञी हिकिड़ी जॻह ते वञी झंग में वञी किरी। त हाणे उहो ग़रीब काठियार छोकिरो सो बि काठियूं वग़ैरह वढींदो हो त उनजी नज़र अचानक उन शहज़ादी परी ते पहुची वई। त हाणे उहो काठियार चवणु लॻो त हीअ परी आहे ऐं हिन झंग में अची किरी आहे, थी सघे थो घुमण फिरण जे लाइ हिते आई हुजे ऐं जी तबियत वग़ैरह ख़राबु थी वई हुजे या ख़बर न आहे छा थियो आहे जो हिते अची किरी पई आहे। ख़बर आहे धरती ते इहे परियूं घुमण फिरण जे लाइ ईंदियूं आहिनि। त हाणे उन काठियार छोकिरे छा कयो, उन शहज़ादी परी खे खणी आयो, हिकु वण जी छांव में विहारे उनखे पाणी वग़ैरह हई, कुझु पाणी वग़ैरह पीआरी। त एतिरी टाइम में उन शहज़ादी परी खे होश अची वियो। हाणे शहज़ादी परी खे होश अचणु महिल उन शहज़ादी परी चवणु लॻी उन काठियार छोकिरे खे त आउं किथे आहियां। त हिते उहो काठियार छोकिरो चवणु लॻो त तूं परेशान न थी, तूं सही सलामत आहीं ऐं हिते ई आहीं, इन झंग में आहीं, ॾे ख़बर तुंहिंजी तबियत सही आहे ऐं तूं हिते ख़ैर मज़ा आहीं। त हिते उहा सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादी परी ॿुधाई त आउं ॿियनि परियुनि सां गॾु आई आहियां ऐं हिकु परी आई आहे ऐं मुंहिंजी तबियत अचानक ख़राबु थी वई, तंहिंजे करे आउं इन झंग में किरी पियसि। त हाणे हिते उहा शहज़ादी परी चवणु लॻी उन काठियार छोकिरे खे त तूं तमामु नेक दिलि ऐं सुठो छोकिरो आहीं, जंहिं तो मुंहिंजी जान बचाई, तो मूंखे पाणी वग़ैरह पीआरियो ऐं मुंहिंजी तबियत सही थी वई आहे, हाणे आउं वञा थी। त हाणे उहा शहज़ादी परी खे उहो छोकिरो तमामु पसंदि अची वियो ऐं उन छोकिरे खे उहा शहज़ादी परी बि पसंदि अची वई। सो हाणे नेठि उहा शहज़ादी परी वधीक कुझु न चयो उन काठियार छोकिरे खे ऐं सिधो आई उन ॾाइण परी वटि। ॾाइण परी अञा व्यंजंदी पई हुई। हाणे उहा ॾाइण परी ऐं ॿी परी ऐं उहा शहज़ादी परी वरी थिया रवाना। सो हुते हाणे उन शहज़ादी परी खे दिलि में ख़्यालु आयो त उहो छोकिरो केॾो न भलो हो, मुंहिंजी मदद कई ऐं उहो छोकिरो काठियार उन शहज़ादी परी खे पसंदि अचणु लॻो। ऐं हेॾां काठियार छोकिरो सुतो पियो हुजे, उनजी दिलि में बि उन शहज़ादी परी जो ख़्यालु आयो ऐं चवणु लॻो त केॾी न भली शहज़ादी परी आहे, जे अगरि इहा परी न हुजे हा, ख़ाली हुजे हा त आउं सां शादी करियां हा। हाणे परी आहे, अलाए शादी मूंसां कंदी अलाए कोन कंदी, परियुनि जी दुनिया जी आहे। सो नेठि उहो काठियार छोकिरो वरी आयो उन झंग में, चवणु लॻो त मन इहा शहज़ादी परी अॼु अचे ऐं होॾां ॾाइण परी ऐं उहे शहज़ादी परी ऐं ॿी परी उहे बि वरी हिरियल हुजनि रोज़ु, सो बि वरी आयूं। त हिते उहा शहज़ादी परी सोचणु लॻी त वञा उन जॻह ते, थी सघे थो इहो काठियार छोकिरो आयो हुजे। हाणे उहा शहज़ादी परी सिधो आई उन जॻह ते त काठियार छोकिरो अॻे ई उते मौजूदु हुजे। सो हिते
काठियार छोकिरे उन शहज़ादी परी खे ॾिठो। शहज़ादी परी उते आई त काठियार छोकिरो ॾाढो ख़ुशि थियो। त हिते काठियार छोकिरो चवणु लॻो उन शहज़ादी परी खे त मूंखे उमेद हुई त तूं ज़रूरु ईंदे, तूं नेठि आएं। त शहज़ादी परी सोचणु लॻी, उन काठियार छोकिरे खे चवणु लॻी त तूं छा मुंहिंजो इंतज़ारु कंदो पियो हुएं? त उहो काठियार छोकिरो चवणु लॻो त हा बिल्कुलु, मूं तुंहिंजो ई इंतज़ारु कयो पिए। सो नेठि हाणे इन्हनि इहा कचहरी वग़ैरह कई, हिक ॿिए सां इन्हनि जी मोहबत थी वई। त हिते उहो काठियार छोकिरो चवणु लॻो उन शहज़ादी परी खे त छा तूं मूंसां शादी कंदे? आउं तोसां शादी करण जे लाइ तयारु आहियां। त हिते उहा शहज़ादी परी चवणु लॻी त तूं मूंसां शादी करण जे लाइ त तयारु आहीं, पर आउं तोसां शादी नथी करे सघां। आउं परी आहियां, पर आउं हिकु ॾाइण परी वटि सम्झ क़ैद आहियां। त काठियार छोकिरे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी ऐं हैरान थी वियो ऐं चवणु लॻो उन शहज़ादी परी खे त तूं ॾाइण परी वटि क़ैद आहीं, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। शहज़ादी परी उन काठियार छोकिरे खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई, जेका बि हुन सां गुज़रियो, जेको बि हुन सां थियो। त हाणे काठियार छोकिरो चवणु लॻो शहज़ादी परी खे त तोसां तमामु जाम ज़ुल्म थी वियो आहे, तोसां वॾो ज़ुल्म थियो आहे। हाणे इन ॾाइण परी अव्हांखे त बर्बादु करे छॾियो आहे, ईअं उनखे न करणु खपे। त शहज़ादी परी चवणु लॻी उन काठियार छोकिरे खे त छा करियूं, ग़लती मुंहिंजी हुई, जेको उनजे करे आऊं हाणे पछतायां पई। त हाणे होॾां ॾाइण परी वेंझी वरितो ऐं ॿी परी खे चवणु लॻी त शहज़ादी परी किथे आहे, ॾिसजे कोन थी। त हिते उहा परी चवणु लॻी त ख़बर न आहे, अलाए किथे आहे। हाणे उहा ॾाइण परी ऐं उहा ॿी परी ॿई निकितियूं उन शहज़ादी परी खे ॻोल्हण जे लाइ। त ॾाइण परी जी नज़र पइजी वई त हीअ शहज़ादी परी हिकु छोकिरे वटि वेठी हुजे। हाणे ॾाइण परी खे पक पइजी वई त हीअ शहज़ादी परी इन छोकिरे सां मोहबत थी करे। सो उन महिल आई उते। हाणे जॾहिं शहज़ादी परी ॾिठो उन ॾाइण परी खे त ॾकणु लॻी, उनखे डपु थियो, अची ख़ौफ़ थियो। ऐं ॾाइण परी चवणु लॻी उन शहज़ादी परी खे त तूं हल मूंसां गॾु जल्दी। हाणे उहा शहज़ादी परी, उहा ॾाइण परी ऐं ॿी परी जेके हुजनि सो सिधो आया पंहिंजी परियुनि जी दुनिया में। हाणे होॾां उहो छोकिरो काठियार उहो उते ई रहियो। हाणे उहा ॾाइण परी उन शहज़ादी परी खे उते वठी आई पंहिंजे महल में ऐं चवणु लॻी त तो न मूंखां ॻाल्हि कई, न मूंखे ॿुधायो ऐं उन छोकिरे सां मोहबत करणु लॻे, इन जी सज़ा तोखे ज़रूरु मिलंदी। त हाणे हिते शहज़ादी परी चवणु लॻी उन ॾाइण परी खे त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई, मूंखे ख़बर न हुई। त हिते ॾाइण परी चवणु लॻी त तोखे ख़बर आहे, राज मुंहिंजो आहे, फ़िलहालु हिन वक़्तु राणी आऊं आहियां, तोखे ॿुधाइणु खपे या मूंखे ॿुधायो कोन। हाणे इन जी सज़ा तोखे ज़रूरु मिलंदी। हाणे आउं तोखां तुंहिंजा पर खसियो थी वठां, न को तूं उते वेंदे, न को तूं उॾरी सघंदे। त हिते उहा शहज़ादी परी चवणु लॻी उन ॾाइण परी खे त मूंसां अहिड़ो ज़ुल्म न कर। सो ॾाइण परी अॻे ई ॾाइण हुजे, सो उन शहज़ादी परी जी हिकु बि न ॿुधी। सो उन ॾाइण परी छा कयो, यकदमि उन शहज़ादी परी जा पर ख़तमु करे छॾिया। हाणे उहा शहज़ादी परी न हेॾां जी न होॾां जी ऐं पंहिंजी माउ जे घर वञी माठि करे वेही रही। हाणे वञे त होॾां कीअं वञे। त नेठि हाणे छोकिरो हुते काठियार इंतज़ारु करणु लॻो उन शहज़ादी परी जो त इजो थी अचे, इजो थी अचे। पर उनखे इहो ख़ौफ़ दिलि में हुजे त हाणे ॾाइण परी खे ख़बर पइजी वई आहे, ख़बर न आहे ॾाइण परी हुन सां अलाए छा कयो हूंदो। हाणे 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं अची गुज़रिया। ॾाइण परी जेको आहे सो उन शहज़ादी परी जा पर ख़तमु करे छॾिया। हाणे उहा शहज़ादी परी अचे त कीअं अचे। हाणे त 4-5 ॾींहं थी विया, शहज़ादी परी न वरी। ऐं होॾां उहा ॾाइण परी ऐं ॿी परी आयूं उन तलाउ ते। त ॾाइण परी लॻी वेंझणु उन तलाउ में, त ॿी परी जेका हुई सा पासे मंझि पहिरेदारी चौकीदारी ॾियणु लॻी ॾाइण परी जी। त एतिरे टाइम में उहो काठियार छोकिरो आयो उन तलाउ ते, नज़र पइजी वई उन ॿी परी ते। सो उन काठियार छोकिरे छा कयो, आहिस्ते आहिस्ते करे उन परी खे घुरायो ऐं सॼी हक़ीक़त उन परी खां पुछा करणु लॻो त ॾे ख़बर, शहज़ादी परी नथी अचे, किथे आहे, कहिड़े हाल में आहे। त हाणे उन परी सॼी हक़ीक़त करे उन काठियार छोकिरे खे ॿुधाई ऐं चवणु लॻी त हीउ मसइलो आहे, तंहिंजे करे शहज़ादी परी न हेॾां जी न होॾां जी ऐं पुॼी नथी सघे। ॾाइण परी हुन सां ज़ुल्म करे छॾियो ऐं उनखां उनजा पर खसे वरिता। त हाणे काठियार छोकिरे खे ॾाढो ॾुखु थियो ऐं चवणु लॻो त हीउ सफ़ा ग़लति थियो ऐं ॾाइण परी तमामु ग़लति कयो। त हिते काठियार छोकिरो चवणु लॻो उन परी खे त भला हाणे छा कजे, को ॾस।
ॾे मूंखे जेको इन ॾाइण परी मंझां अवां जी आऊं जान छॾायां। ताणे ते उहा परी चवणु लॻी उन काठियार छोकिरे खे त तोखे असांजी दुनिया में अचिणो पवंदो। ही तोखे आऊं जादुई जेका लठ मूं वटि आहे सा तोखे आऊं ॾियां थी। हिन जी मदद सां तूं उते पुॼी वञजांइ ऐं पोइ पाणे बहितरी थी वेंदी। तूं अची मिलजांइ उते राणी परी सां जेका असांजी राणी परी आहे। हाणे परी एतिरो कुझु उन काठियार छोकिरे खे ॿुधायो ऐं उहा उनजी जेका जादुई लठ हुई सा ॾिनी उन खे। ऐं होॾां ॾाइण परी ऐं उहा ॿी परी सिधो वापसी मोटी पंहिंजी परियुनि जी दुनिया में हलियूं आयूं। हाणे जॾहिं अची राति थी उहो काठियार छोकिरो उन जादुई लठ जी मदद सां जेका परी ॾिनी हुई सो परियुनि जी दुनिया में पुॼी हलियो। हाणे एतिरे क़दुरु जो उन ॾाइण परी खे ख़बर पइजी वई त को काठियार छोकिरो हिते आयो आहे। सो यकदमि जेके उन जा सिपाही वग़ैरह जेके दासियूं वग़ैरह हुयूं सो उन्हनि खे हुकुम कयो ॾाइण परी त वञो इन काठियार छोकिरे खे झले मूं वटि वठी अचो। हाणे उहे सभु हुकुम जा ग़ुलाम सभु आया उन काठियार छोकिरे खे वठी ॾाइण परी वटि अची हाज़िर थिया उन महल में। हाणे उहा ॾाइण परी पुछा करणु लॻी काठियार छोकिरे खे त तूं हिते कीअं पुॻे, तुंहिंजी मदद कंहिं कई? त हिते काठियार छोकिरो ॿुधाए न। हाणे उहा ॾाइण परी ताक़तनि में ज़ोर हुजे उन छा कयो, पंहिंजी ताक़तनि जे हिसाब सां उनखे ख़बर पइजी वई। उन छा कयो, उन परी खे उन महिल माराए छॾी, ख़तमु करे छॾी पंहिंजी जादू सां ऐं चवणु लॻी त हिन परी तुंहिंजी मदद कई आहे तंहिंजे करे तूं हिते आयो आहीं। ताणे ते उहा ॾाइण परी चवणु लॻी त भले आयो आहीं त ठीकु आहे, अॼोकी राति हिते रह। ऐं दासियुनि सभिनी खे चवणु लॻी त हिन छोकिरे खे तमामु जाम खाधो वग़ैरह खारायो, हिन जी ख़िदमत चाकरी करियो, सुबुह जो हिन जी आऊं क़ुर्बानी ॾींदसि ऐं छॾे ॾियो अॼोको भले पंहिंजी दुनिया परी जी जेका आहे सा वञी घुमे फिरे, हिन ते नज़र रखिजो। हाणे नेठि कुझु खाधो वग़ैरह जेको तरह तरह जा ताम उन छोकिरे लाइ खॼी आया काठियार जे लाइ उन खाधा वग़ैरह ऐं पोइ निकितो हेॾां होॾां घुमण जे लाइ। त अचानक उन काठियार छोकिरो जेको हो सो घुमंदे फिरंदे अची उन राणी परी जे घर जे वेझो पुॻो त राणी परी ॿाहिरि वेठी हुजे। त जॾहिं उहो छोकिरो काठियार अची उन राणी परी वटि पुॻो, हाणे उहो निकितो उहो काठियार छोकिरो उन शहज़ादी परी जी तलाश में उनखे ॻोल्हण जे लाइ उन परियुनि जी दुनिया में। सो राणी परी चवणु लॻी उन काठियार छोकिरे खे त तूं केरु आहीं, तूं असांजी दुनिया जो त कोन आहीं ऐं धरती जो, हिते तूं छा थो करीं? त हिते उन काठियार छोकिरे सॼी हक़ीक़त करे उन राणी परी खे ॿुधाई। ताणे ते उहा राणी परी सॼी हक़ीक़त करे उन काठियार छोकिरे खे ॿुधाई ऐं चवणु लॻी त शहज़ादी परी मुंहिंजी धीउ आहे ऐं असां सां इहो ॾाइण जेका परी आहे उन ज़ुल्म कयो आहे। नेठाणे उहा काठियार छोकिरे खे उहा राणी परी सिधो वठी आई पंहिंजे घर ऐं उते उहा शहज़ादी परी सुती पई हुजे बीमार हालत में। हाणे उहो काठियार छोकिरो आयो अची शहज़ादी परी खे जॾहिं ॾिठी त ॾाढो ख़ुशि थियो ऐं अची उनखे सॾूं करणु लॻो। शहज़ादी परी बीमार हुजे, सफ़ा उथी न सघे। हाणे ते उहा काठियार छोकिरो चवणु लॻो उन राणी परी खे त भला हिन ॾाइण परी खे अवी मारे नथा सघो छा? त हाणे ते उहा राणी परी जेका हुई सॼी हक़ीक़त करे उन काठियार छोकिरे खे ॿुधाई ऐं चवणु लॻी त हाणे असांखां इहा ताक़तनि में ज़ोर आहे, जे न मूंखे मुंहिंजो ताज मिली वञे ऐं उहा लठ मूंखे मुंहिंजी मिली वञे त पोइ आऊं वापसी पंहिंजी राज में अची वेंदसि, वापसी आऊं राणी परी थी वेंदसि, पंहिंजी ताक़तनि में अची वेंदसि ऐं उहा ॾाइण ख़तमु थी वेंदी। त हिते उहो काठियार छोकिरो चवणु लॻो उन राणी परी खे त पोइ इहे शयूं आहिनि किथे, अवी छो नथा खणियो अचो? त हिते उहा राणी परी चवणु लॻी उन काठियार छोकिरे खे त इहे शयूं अहिड़ी जॻह ते ॾाइण परी रखी छॾियूं आहिनि, उते सिर्फ़ु हिकु इंसान ई पुॼी सघे थो, असांजी मख़लूक मां को बि उते पुॼी नथो सघे, तंहिंजे करे असीं मजबूर आहियूं। त हाणे काठियार छोकिरो चवणु लॻो उन राणी परी खे त इंसानु आऊं आहियां, मूंखे ॾस ॾे आऊं पाणे थो खणियो अचां। हाणे उन राणी परी उन काठियार छोकिरे खे ॾस ॾिनूं। काठियार छोकिरो आयो उन जॻह ते पुॼी वियो ऐं उतां उहा लठ खयईं ऐं उहो ताज राणी परी जो खईं, सिधो आयो राणी परी जे घर। राणी परी खे उहो ताज ॾिनी ऐं उहा जादुई लठ ॾिनी। हाणे जॾहिं ताज राणी परी पातो, लठ जॾहिं खयईं त हाणे उहा राणी परी पंहिंजे असुली रूप में अची वई ऐं तमामु सुठी ख़ूबसूरत जेका अॻे हुई पीरसनि मञां थी वई। ऐं होॾां जेका ॾाइण परी हुई सा उन महिल यकदमि ख़तमु ऐं तबाह थी वई, सड़ी खाक थी वई। पोइ उन राणी परी छा कयो, पंहिंजी धीअ खे पंहिंजी ताक़तनि सां चङो भलो कयईं, ठीकु ऐं सिहतयाब कयो
ऐं पोइ उहा शहज़ादी परी अची भाकुर पाए उन काठियार छोकिरे सां मिली। हाणे उहा शहज़ादी परी चवणु लॻी पंहिंजी माउ खे, जेका राणी परी उनखे चवणु लॻी त आउं हिन सां काठियार छोकिरे सां शादी करियां थी ऐं मूंखे इजाज़त ॾे वञी धरती ते वञां ऐं उते जा नज़ारा तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहियां ऐं बाक़ी मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे सो आउं हिन सां शादी करे गुज़ारणु चाहियां थी। त हिते उहा राणी परी चवणु लॻी उन धीउ शहज़ादी परी खे त भले ठीकु आहे, जे अगरि तोखे हीउ छोकिरो पसंदि आहे काठियार, तूं वञी भले हिन सां शादी कर ऐं हिन जा थोरा आहिनि, हिन पंहिंजी मखलूक पंहिंजी परियुनि जी दुनिया उन ॾाइण परी खां बचाई आहे त हिन जो इहो इनाम थिए थो, इन जो ई हक़ु आहे। हाणे उन राणी परी उन काठियार छोकिरे जी ऐं संदसि शहज़ादी परी जी उते उन परियुनि जी दुनिया में कराई शादी ऐं पोइ उन्हनि खे धरती ते मोकिलियईं ऐं उते हिकिड़ो घरु महल वग़ैरह ठाराए ॾिनी। हाणे पोइ उहो काठियार छोकिरो ऐं उन जी धीउ शहज़ादी परी ॿिन्हिनि जी थी वई शादी। सो उहे उन महल में उन बंगले में हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻा ऐं होॾां परियुनि जी दुनिया मां ॾाइण परी ख़तमु थी वई, परियुनि जी बि ज़िंदगी सुकून सां गुज़रणु लॻी। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।